अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा हसीना बेगम हाणे जाबिर वारन के लालच ॾेई उन्हनि खे मारे छॾींदो। छा कासू हाणे हसीना बेगम सां शादी करे छॾींदो। छा रिस चाकर खान हाणे हसीना बेगम खे आज़ाद छॾे ॾींदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ईअं अपडेट ईंदी नंढड़ी ऐं छोटी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल मिर्ज़ा मलिक खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बेल न करंदो काफ़ी संजो सलाह थी तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों हमारे टाइम वेस्ट करण करे हलो था पंहिंजी कहाणी ईअं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसो हसीना बेगम जेको आहे कासू खे लालच ॾींदो ऐं कासू खे चवंदो त तोखां जल्दी जेतिरो थी सघे तूं जीअं हितां मूंखे आज़ाद कर त मां तोसां शादी करे सघां ऐं तोखे पंहिंजो बणाए सघां। उन खां बाद तूं पंहिंजे भाउ जाबिर खान खे सम्झाए त जीअं मुंहिंजी शादी कराए। कासू चवंदो त हसीना बेगम तूं परेशान न थी, बस मां अॼु राति ईंदुसि तो वटि ऐं तोखे हितां आज़ाद करे ऐं उन खां बाद पाण सोचींदासीं त पंहिंजी शादी कॾहिं थियणी आहे। उन खां बाद मां पंहिंजे भाउ जाबिर सां बि सलाह कंदुसि तोसां केॾी महिल निकाह कंदुसि। हसीना बेगम चवंदो त कासू बस तूं परेशान न थी, तमामु जल्द हितां रुॻो आज़ाद थियण खां पोइ पाण ॿई निकाह करे छॾींदासीं। पर हसीना बेगम जो इहो ख्वाब अधूरो रहिजी वेंदो। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रिस चाकर खान खे जेको आहे ख़बर पइजी वेंदो जॾहिं माई गुलज़ार जेको आहे हसीना बेगम खे ॿाहिरि कढण जी कोशिशि कंदो त उते जेको माई गुलज़ार बची वेंदो ऐं हसीना बेगम जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त उते कासू बि अची वेंदो ऐं पोइ रिस चाकर खान खे ख़बर पइजी वेंदी ऐं पोइ रिस चाकर खान जेको आहे उन ॿिन्हिनि मथां हमलो करे ऐं उन्हनि खे काबू करे ऐं उन्हनि खे अगवा करे रखे छॾींदो ऐं पोइ कासू खे बि अगवा करे काबू करे छॾींदो। ऐं पोइ कासू इहा सोचींदो त मूं हसीना बेगम खे आज़ाद करण जी कोशिशि कई पर मां हाणे काबू थी हाणे मूंखे केरु छॾाईंदो। ऐं पोइ हसीना बेगम कासू खे साफ़ साफ़ चई छॾींदो बस तुंहिंजो हाणे मौत अची चुको आहे, बहरहाल तूं बि मूंसां गॾु मरंदे। जो मूं तोखे जीअं में जायूं ॾियण जी कोशिशि कयूं बहरहाल ईअं कॾहिं बि न थिए। चाकर खान खे ख़बर पइजी वई उनजे करे असां जेको आहे ॿई अगवा थी चुका आहियूं। हाणे बस तूं ख़ैर घुर त असां जॾहिं हितां आज़ाद थियूं। अगरि जेकॾहिं हितां असां आज़ाद थी वियासीं त पोइ पाण ॿई निकाह करे वठंदासीं ऐं पोइ मां तोखे पंहिंजो बणाए छॾींदुसि। कासू चवंदो हसीना बेगम हाणे हिन क़ैद खाने मां असांजो निकिरणु मुश्किल आहे ऐं असां हितां कॾहिं बि आज़ाद न थी सघंदासीं। रिस चाकर खान खां इहा उमेद लाहे छॾ असां हितां आज़ाद थींदासीं। दोस्तों उमेद ते कहाणी आई तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं कहिड़ी ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखना। खुदा हाफ़िज़।